अस्सलामुअलैकुम दोस्तों। फ़नकार ग़ुलाम हुसैन उमरानी आख़िर पंहिंजे दिल जी बाहि कढी छॾी। किंग ऑफ सिंध मुमताज़ मौलाई ते हैरत अंगेज़ इल्ज़ाम लगाए छॾिया। फ़नकार ग़ुलाम हुसैन उमरानी जो हिकु चमचो उस्ताद मोहम्मद बलोचिस्तान सां ताल्लुक़ रखंदड़ असांजी टीवी वधीक पंहिंजे वीडियो बयान में छा चयो, अॼु तव्हांखे उन वीडियो जे बारे में ॿुधाईंदासीं। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अव्हां जो को बैलेंस कोन वेंदो, पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त कुझु ॾींहं अॻु सिंधी टॉप स्टोरी यूट्यूब चैनल तरफ़ां ग़ुलाम हुसैन उमरानी ऐं मुमताज़ मौलाई जो हिकु वीडियो वायरल करायो, जंहिं वीडियो सोशल मीडिया ते हलचल मचाए छॾी। तंहिंखां पोइ ग़ुलाम हुसैन उमरानी मजबूर थी सोशल मीडिया ते अची वियो, पंहिंजे हिकु ख़ासि चमचे खां बयान सोशल मीडिया ज़रिए वायरल करायो। फ़नकार ग़ुलाम हुसैन उमरानी जा चयल लफ़्ज़ असांजी टीवी पंहिंजे ज़बानी ॿुधाईंदे वधीक छा चयो, अचो तव्हांखे उहो वीडियो ॾेखारियूं। पर कुछ ॾींहं पहिरियां कंहिं सोशल मीडिया ते हिकु वीडियो हलाई त ग़ुलाम हुसैन उमरानी मुमताज़ मौलाई जे ख़िलाफ़ कुझु घटि वधि ॻाल्हायो आहे, पर माण्हुनि अजायो सोशल मीडिया ते ग़लति ख़बरूं हलाए ग़ुलाम हुसैन उमरानी खे बदनाम करे। मुमताज़ मौलाई हिन वक़्तु पंहिंजी शोहरत जी बुलंदियुनि में आहे, उरूज में आहे, तंहिं करे मुमताज़ मौलाई खे अॼु उहे ॾींहं यादि न हूंदा। हिन टाइटल वारे सोशल मीडिया जे चैनल वारे बदनामी ॾिनी त ग़ुलाम हुसैन उमरानी मुमताज़ मौलाई खे घटि वधि ॻाल्हायो आहे। दोस्तों, असांजी टीवी को यूट्यूबर त ॻाल्हाइण में कोन थो लॻे, पर ॻाल्हाइण में ग़ुलाम हुसैन उमरानी जो चमचो ज़रूरु लॻे थो। दोस्तों, हिन वीडियो जे बारे में कमेंट करे पंहिंजे क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। ऐं जेकॾहिं तव्हां चैनल खे असांजे सब्सक्राइब न कयो त महिरबानी करे सब्सक्राइब करे घंटी बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। मिलंदासीं नए वीडियो में, तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।